अस्सलाम वालेकुम दोस्तों। वीडियो शुरू करण खां पहिरियों मां ही शिदातकोट जी भरिसां जेको कलंदरी होटल आहे इन जे मैनेजर जे बारे में कुझु चवणु थो चाहियां। हिन भाऊ असां सां ॾाढो कोऑपरेट कयो ऐं ही पाण तमामु सुठी नेचर जो आहे। इंशाअल्लाह अल्लाह पाक इन जी इज़तुनि में बरकत आणे। वेटर बाबा हिन होटल में वेठा रहो, अॼु मुंहिंजो ख़ैर न आहे। जी सर। असद मेन्यू तू चेक कर। असदपुर तू हुते केर पुट चाचा कंहिंजो पुट? असदपुर मूंखे नथो सुञाणे, पंहिंजे पीउ खे। चाचा लेकिन नथो सुञाणे, हिनजो पीउ वॾो बिज़नेसमैन आहे। हलो चाचा तुंहिंजो पुट कीअं थियो? हिनजो त वॾो बिज़नेसमैन आहे। न बाबा हे मुंहिंजो ई पुट आहे, मां पंहिंजे पुट खे कीअं न सुञाणींदुमि। दिमाग़ ख़राब थियो आहे तुंहिंजो? बाबा मूंखां ग़लती थी वई आहे, मां भुलियो आहे। वञी ऑर्डर खणी आ तकड़ में। यार सद उनके बच्चे ऑर्डर खणी आ, ऑर्डर दिए तो कौन सद क्यों दियोस ऑर्डर बेटर। जी सर। ब फ्राइज सा अध किलो कढ़ाई बटिका। ठीक है सर मान। यार वाजिब माइक की कॉल करे चाहे हमरा। ठीक है भले के तुम भेजो। ठीक है बहुत अॻियां मुंहिंजी बेइज़ती करे हिनखे त ॿुधाइण थो मां हाणे। यार वाजिब मुझे नोट कई है नोट मां बाक़ायदा समझी वियो आहियां। यार मूंखे तो लगे तो यार जो पिया मूंखे ख़बर आहे पी ही आहे असली असां घणो थो वणे। अॼु हिन सां मज़ो था कयूं। हाँ अॼु हिन सॼो बिल इन खां भराईंदासीं। बाबा ये छा कयो तव्हां? मुंहिंजे दोस्तनि जॻह मुंहिंजी बेइज़ती कराए छॾियो। उहे छा सम्झंदा त मां हिकु वेटर जो पुटु आहियां? मां उन्हनि खे ॿुधायो त मुंहिंजो पीउ हिकु बिज़नेसमैन आहे ऐं तव्हां हिते उन्हनि खे ॿुधाइण जी कहिड़ी ज़रूरत हुई? पुट तूं मुंहिंजो पुटु आहे, मां तोखे पुटु ई छॾींदुसि न। त उन्हनि खे ॿुधाइण जी कहिड़ी ज़रूरत हुई? मां उन्हनि खे चयो त मुंहिंजो बाबा बिज़नेसमैन आहे ऐं तव्हां हिते वेटर लॻा पिया आहियो। पुट मूंखां ग़लती थी वई, हर इंसान खे पंहिंजी हक़ीक़त ज़ाहिर करणु खपे। जेको आहे उहो आहे। ठीकु आहे मूंखे हाणे लेक्चर न ॾियो तव्हां। हाणे अची उन्हनि खे माफ़ी घुरो ऐं उन्हनि खे चओ त हीउ मुंहिंजो पुटु न आहे। खाओ बिस्मिल्लाह। शुक्र अल्हम्दुलिल्लाह टेस्टी है तमाम घणो। सर ॿियो कुझु खपे सर? बिल खयो अचे। जी सर टिश्यू खबर आहे मां एटीएम यूज़ कंदो आहियां। कार्ड सिस्टम आहे भाऊ? न भाऊ कैश जो कमु आहे। असल हाँ बिल ठीक है मां ॾियां थो मसलो। तव्हां हलो मां अचां थो ॾियां थो तव्हांखे। जी वरी ॿी मुसीबत अल्लाह करे पैसा हुजनि हाणे। हाणे ॾिसी न वठे पई। मां हिकिड़ो कॉल करे अचां भला, अचां थो। ठीकु आहे फसाए छॾियो यार हिननि त। पैसा बि न आहिनि, बाबा सां बि झगड़ो थी वियो।
बाबा खे वञी ॿुधायां या न त मूं वटि पैसा न आहिनि। छा ॻाल्हि आहे सर, तूं परेशान थो लॻे? कुझु न, हे वठि पुटु, तूं बिल भरे आ। न बाबा, हे मुंहिंजो ई पुटु आहे, मां पंहिंजे पुट खे कीअं न सुञाणींदुमि? दिमाग़ ख़राब थियो आहे तुंहिंजो। यार वाजिद असल वाज खबर थी पूरा इंसान जो खबर पैसे भले खबर पैसे न हूं तो बिजनेसमैन जो पुट तो बिल भरींदो बिल्कुल कोई अची यार असां तो छा कयो तुझा बार बार फोन पिया अचनि घरों निकाल घर दा उन्हें कर ॻाल्हाए जी हा जाईंदा पंहिंजो पुटु कंहिंखे न सॾींदा कयो सोची सम्झी ॻाल्हाईंदा का मूंखे ग़लती थी वई आहे मुंहिंजो पुटु मरी वियो ऐं दुनिया जा दोस्त तव्हां सां केतिरा ई मुख़लिस छो न हुजनि पर पीउ माउ जो दर्जो सभ खां वधीक आहे ऐं उन्हनि जहिड़ी मोहबत तव्हां सां को बि नथो करे सघे। उमेद त तव्हां हिन वीडियो मां सबक़ हासिल कयो हूंदो ऐं हाणे पंहिंजे वालिदैन सां मोहबत कंदा।